चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं कावड़ में जेके फ़ैसिला हूंदा आहिनि उहे तव्हां सां पंहिंजा वफ़ादार साथियुनि खां महरूम करे छॾींदा आहिनि। चंगेज़ ख़ान जॾहिं हिकु दफ़े पंहिंजे लश्कर सां शिकार ते वियो जंगलनि में, त हुन शिकार बि कयो त उहो एतिरो परे निकिरी वियो। हाणे हुनखे प्यास लॻी, उञ लॻी त हिन छा ॾिठो त मथे वण मां जबल जी टुकरी मां पाणी वहे पियो ऐं हुन छा कयो, पंहिंजो प्यालो कढी करे हुन पाणी जे हेठां रखियो, टेबो गॾिॿे थियो त उते जीअं ई हुन पीअण जी कयो त हुनजो जेको हिकु वफ़ादार बाज़ हुयो जेको कुल्हे ते वेठल हुयो, उन हुन ठिकर खे लथाईं ऐं पाणी हारिजी वियो। हिकु दफ़ो कयईं, ॿियो चकर कयईं, टियों चकर जॾहिं हुन कयो त हुन चंगेज़ ख़ान पंहिंजी तलवार कढी हुनजी बाज़ जी मुडी लाहे छॾियईं। त मुडी लाहिण खां पोइ हिन ॾिठो त मां पहाड़ ते चढ़ियो, ॾिठईं त पाणी किथां पियो अचे इहो, त ॾिठईं त पाणी किथां थो अचे। जीअं पहाड़ ते चढ़ी वियो त उते हिकु नांग मरियलु हुयो, उन नांग जे मथां पाणी वहंदो मतिलबु उनजे ज़हर सां गॾु हेठि किरियो पई। त उते हीअ मतिलबु बुखलाहट जो शिकार थी वियो, हीअ हैरान थी वियो ॾिठईं। पोइ वञी वापसि वियो पंहिंजे महल में। हू पंहिंजे महल में वियो ऐं पंहिंजे दरवाज़े जे ॿाहिरां लिखायईं त तव्हां कॾहिं बि कावड़ में फ़ैसिला न कयो, तव्हां जॾहिं बि कावड़ में फ़ैसिला कंदव त तव्हांजा जेके हमदर्द साथी आहिनि उहे तव्हां सां हमेशह लाइ विछड़ी वेंदा।